Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी छा बॾियूं ते रहिया आहियूं छा त मुंहिंजे कपिड़नि जो हशर थियो हो पर अल्लाह जो शुक्र आहे हाणे असांजा जेके इहे ॿ ॾींहं आहिनि न ॾाढे सुकून सां गुज़रंदा आराम सां गुज़ारींदासीं ओॾे ई पिया हूंदा इहे वॻाइण करे ॻाल्हि अहिड़ी कंदी माइन जी वंगार करे हिकिड़ो सटको ॾियारियां चरी चरी हिन घर में ॿ ॾींहं त छा 2 मिंट बि सुख सां कान रहंदी आहियां। अस्सलाम वालेकुम संगत वरी ॿीहर याली मदद शोभा ख़ैर त आहे तहीं ते चौंको कढण विया हुयो इहे असांजे कढ लॻाया आहियो ख़ैर त आहे तव्हां सां ॿारनि खे उते रही मरणो आहे उते नांग बलाऊं जीत तोबा करम आहे सुठो थियो पंहिंजो घर अथव अची वियो हलिया अञा त सॼो घर ख़ाली थी वञे हा वेठा हुजो घर खाली थी वञे मां तव्हांजो मक़सदु न सम्झुसि मां अबा तव्हांखे ॿुधाइण असीं विसरी वियासीं सुबुह जो ख़ैर सां असीं वरी भिटाई साईं ते था वञूं वरी उते चौंको कढंदासीं ओॾे था वञूं छा भिटाई ते तव्हां छा ॿई सॼी सिंध जा चक्कर कटींदव छा बाबा पोइ छा थियो असीं बाबा आहियूं फ़क़ीर माण्हू घुमंदासीं फिरंदासीं पिनंदासीं खाईंदासीं पीअंदासीं वरी असांखे कहिड़ो कमु आहे बाबा असीं आहियूं फ़क़ीर माण्हू कहिड़ी असांजे पोयां को 2-3 एकड़ ॿनी अचाइण जो पोइ हिते असांजा फसल सुकींदा बाबा फसल सुकंदो तव्हांजो ही फसल ज़रूर सुकंदो जेकॾहिं तव्हां हाणे घर छॾे वियो त ॻाल्हि त ॿुध नंढो हुए खाराए प्यारे तोखे जवानड़ो कयोसीं हाणे वॾड़ो थी वियो आहे इहे तूं संभाल असां सॼी उमिरि ठिको त नाहे खयो पिणनि जी हालत ॾिसी तो राणा पुफी असांखा पलांद बि कनई तोसां कंहिं ॻाल्हायो टिप्पणी छा जा पलांद जेको पोखींदव उहो ई लुणंदव अम्मा मां सम्झी वियुसि तव्हां ॿिन्ही जे मन में छा आहे हा साईं भला खैर त आहे अॼु वॾो खुशबू नज़र अची ए कमला साईं दिल ख़ुशीअ में मापे ई नथी अरे साईं भॻवान जी वॾी कृपा थी आहे मोहनदास पियो अचे मुंहिंजे मामे जो पुटु मुंहिंजो माड़ोट ॾाढी दिलि ख़ुशि आहे सॼो ॻोठ इज़त कंदुसि कमला माड़ोट जे चहिरे ते का बि शिकायत न हुजे जहिड़ो नालो मोहन अथसि नी हूंदो बि अहिड़ो ई मुंहिंजी बि हुन सां पहिरीं मुलाक़ात थी घणी ईअं ई थींदो जीअं तव्हां चाहियो था कमला हाणे तूं ई खणी सलाह ॾे मोहन खे किथे किथे घुमायां मां त ख़ुशीअ मां मापायूं कोन थो कमला मां बि सोचे छॾियो आहे अरोड़ में कालका देवीअ जो मंदरु तमामु पुराणो क़दीमी मंदरु आहे साध बेलो पीरो वसण ॻोठ जेतिरो थी सघियो मंदर बि घुमाईंदोमांसि दरगाहूं बि घुमाईंदोमांसि सिंध जा खोड़ पुराणा बाग़ आहिनि ॿियो त असांजी सिंध जी तहज़ीब सां साध बेलो बि त भरियल आहे इन खां अलावा सिंधू दरिया जो शेर बि कराइजांसि ऐं हा पंहिंजनि सां ज़रूरु मिलाइजांसि हिते त कुड़ब जी खोट ई नाहे मोहन खे जिते बि वठी वेंदे न त मोट में मोहबत ई मिलंदसि हा कमला चङी जाई हिते मोहबत जी खोट कोन्हे हितां जा अबूज माण्हू मोहबती दिलि जा साफ़ हुननि जो मन उजड़ो हमेशह मज़हबनि खां हटी करे बि माण्हू असां प्यारु कंदा आहिनि इंसान ज़ात सां प्यारु रे साईं सिंध धरतीअ खे दुआ थियल थी लतीफ़ जी नंगड़ी आहे रुगी मोहबत घणी भॻवान भलाई कंदो मोहन हितां रंज खणी वापसि कोन मोटी वेंदो हाणे मां रेछ बचल खान खे ऐं भोग फ़क़ीर वारनि खे ॿुधाए अचां ख़ुशीअ जो समो आहे बचल खान तव्हां मूंखे घुरायो मां हलियो आयुसि बाक़ी हिन जो मक़सदु इहो न आहे त मां वेही हिन ॾातूअ सां ॻाल्हियूं कयां बाबा जॾहिं ॾातू तव्हांजो ॾोही आहे त
त पोइ तव्हां ॻाल्हियुनि को लारायो छो था? ॻाल्हियुनि लाइ त ॾातू का वाट ई नाहे छॾी जो हुन सां वेही ॻाल्हियूं कजनि। ॾातू मुंहिंजो ॾोही आहे, इनखे सिर्फ़ सज़ा मिलंदी। ॻाल्हियुनि में जेकॾहिं ॾातू तव्हांजो ॾोही निकितो त ॾातू ख़ान खे ॿधी असां तुंहिंजे हवाले कंदासीं। कहिड़ी ॻाल्हि लिकियल आहे जंहिं आधार ते ॾातू वेही ॻाल्हियूं कंदो? बाबा सोभारा, दरअसल ॻाल्हि इहा आहे त ॾातू तव्हांखे ॾोही कयूं वेठो आहे ऐं तव्हां वरी ॾातूअ खे ॾोही था चओ। हाणे अहिड़ियुनि हालतुनि में अव्हां ई असांखे ॿुधायो त असां ॾातूअ में आख़िर कीअं हथ विझूं? बचल ख़ान, जेकॾहिं तव्हां ॾातू में हथ नथा विझी सघो न त पोइ हिन ॾातूअ खां पलांद मां पंहिंजा पाण कंदुसि। तव्हां ते का बि मयार न रहंदी। ईअं कॾहिं बि कोन थींदो सोभारा ख़ान। तव्हांखे ॻाल्हियुनि में अचिणो पवंदो। ॻाल्हियुनि खां तव्हां भॼो था, इन जो मतिलबु त ॾोहारी ॾातू न पर तव्हां आहियो। सिधी ॻाल्हि कयो न त तव्हां ॾातू खे बचाइण था चाहियो। ॻाल्हियुनि जो ग़लति मतिलबु न कढो सोभारा ख़ान। असां वटि मुर्शिद साईं हिकु दफ़ो न कई चक्कर हली आयो आहे। बाबा, इन करे ई असां तुंहिंजे मथां एॾो ज़ोर रखूं पिया त जीअं असीं मुर्शिद जा मयारी न रहूं, पोइ इन ॾातूअ खे गिचीअ में हथ विझणु सवलो थिए। इन करे असां सुभाणे हिते ॻाल्हियूं रखायूं आहिनि। इन करे तव्हांखे सुभाणे ज़रूरु अचिणो पवंदो। जे तव्हां असांखे पंहिंजो सॼण सम्झो था त न त ॿी सूरत में असीं तव्हांखे ई ॾोही सम्झंदासीं सोभारा ख़ान। सम्झण जी कोशिश कर। ॾोहो भली कंहिंजो बि आहे, तूं हाणे हलण सां ई इन मितेरी खां माफ़ी वठिजांइ। त मुंहिंजो को ॾोहो ई कोन्हे को, त हुन खां माफ़ी छो वठां? ऐं जेकॾहिं मूं हुन खां माफ़ी वरिती न त भाॼई अञा बि वधीक आकरी थी वेंदी। दादा तूं सम्झण जी कोशिश कर। पहिरियों मितेरी राज़ी थिए, पोइ लिकी लिकी इन ॿिन्हिनि जी जासूसी कजांइ। पर उन्हनि जी जासूसी छो कयां? सम्झी छो कोन थो? मूंखे पूरी पक्का त इहो रोलू सॼो ॾींहुं मुंहिंजी घरवारीअ इन मितेरीअ जा कन थो भरे। हाणे हली आ, छॾ हाणे हिन ॻाल्हि खे। अदा न, हाणे हली अदा न, अदा ख़बर ॾिस मूंखे माराई ॾे तूं, मूंखे माराई ॾिस। मूंखे लॻे थो अची वियो हाणे त तुंहिंजो ॿियो दुश्मन बि अची वियो। हाणे तुंहिंजो ख़बर मां जान छॾणु मुश्किल आहे। हा, ॿियो दुश्मन? ॿियो वरी मुंहिंजो कहिड़ो दुश्मन आहे जेको अचे पियो? तूं थोरो सब्र कर। तूं पंहिंजे दुश्मन खे पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे। हा, हिन वक़्तु तूं हुनखे कुझु बि न चओ। अॻिते मां पाण सोचां थो त हिनखे कीअं कढणो आहे। छो त नालो मुंहिंजो रोलू ज़रूरु आहे, पर मां ॻाल्हियूं ख़ानदानी कंदो आहियां। ठीकु आहे रोलू, ॾिसी वठंदसि तुंहिंजी ख़ानदानी ॻाल्हियुनि खे त तूं इन्हनि चरनि मां मुंहिंजी जान कीअं थो छॾाईं। वरी न मुड़े? हा, वठी आयो आहे न हिन निमक हराम खे घर में। भाॼाई मूंखे माफ़ करे छॾ। तोड़े जी मुंहिंजी ग़लती कान्हे का, पर तॾहिं मूंखे माफ़ कर। माफ़ करीस हाणे। मतेरी हाणे माफ़ी घुरे थो त माफ़ी ॾींसि। ॾिसे नथी केॾो डुबरो थी वियो आहे, सफ़ा टांगे वारे घोड़े वांगुरु। तोखे मां त माफ़ न कंदसि, ख़बर माफ़ करे त भले करे। मितेरी हाणे माफ़ करीस। रुली रुली वीचारो केॾो कमज़ोर थी वियो आहे, ॾिसीस कोन थी। हा भाॼाई, अदा ख़बर सच थो चए। हाणे मूं में रुलण जी ताक़त कान्हे का। एर्ज़ हथ थो वधाई, हाणे मूंखे माफ़ करे छॾ भाॼाई। हाणे ॿीहर मां तुंहिंजो हुकुम जो ग़ुलाम थी रहंदुसि। पंहिंजे भाउ जो ग़ुलाम बणिजी रह। मूंखे तो जहिड़े ग़ुलाम जी ज़रूरत कोन्हे। अबा के रोलू जहिड़ो हुजे हा त हली वञे हा। रोलू मूंखे तो ते अहिड़ी थी कावड़ अचे जेकर कच्चो खाई छॾे। कच्चो छो खाई? लूण विझी पचाए खा।
छोरा तूं त को सफ़ा लिभागो थी वियो आहे। न गुलनि खे पाणी, न का बुहारी, न उताक जी सफ़ाई करें छा थो? तोखे जॾहिं मां चयो बि हो त 2-3 ॾींहंनि में असां हिन उताक ते ईंदासीं, सॼी संगत बि हिते ईंदी। बाबा साईं रोज़ त सफ़ाई कंदो आहियां। न हे तुंहिंजी सफ़ाई थियल आहे नी, अलाए छा थो करें। बाबल साईं जे सिरे जो ख़ैर। बाबा ख़ैर हुजे। ठीकु आहे, तूं भली हल। शाबाश। बाबल साईं, मूं ख़बर ॿुधी आहे त सोभारो तव्हां सां मिली वियो आहे। जी बाबा, तूं सही ॿुधो आहे। आयो हो हिते ऐं हुनखे मूं पाण ई घुरायो हो। बाबल साईं, तव्हां पोइ सोभारे खां इहा पुछा कई त करम ख़ान मुंहिंजी न्याणी खे अगवा कयो आहे या न, या हरू भरू फूकू तो ॾींदो वते? उन ॾींहुं बि हिते फूकू ॾेई वियो हो। न बाबा, उन मुतालिक़ सोभारे सां का बि ॻाल्हि ॿोल न थी। बाबा, सुभाणे ॾातू ऐं सोभारे जे विच में जेके ॻाल्हियूं रखियल आहिनि उन मुतालिक़ ॻाल्हि ॿोल थी। वाह वाह, तव्हांखे ॾातूअ जो त लाचार आहे, हुन जो फिक्र अथव। बाक़ी मूं ग़रीब जी न्याणीअ जो को बि तव्हांखे न लाचार आहे न फिक्र आहे। हा बाबा, न्याणीअ लाइ जेतिरो तूं परेशान आहीं ओतिरो ई बच्चल ख़ान खे बि ॾुख आहे। सुभाणे ही ॻाल्हियूं थी वञनि, पोइ हुन खां इन मुतालिक़ ज़रूर पुछंदासीं। इन बारे में तव्हां सुभाणे का बि ॻाल्हि कोन करे सघंदो बाबल साईं, छो त ॾातू ऐं सोभारो इहे पाण में कोन निभरंदा। ॾिसजो, इहे ॿई धुरियूं तेज़ थींदियूं, ॾंद चक ॾींदियूं, विच में टप ॾेई निकिता हलिया वेंदा, ऐं मूं वारो मसलो इते जो इते रहिजी वेंदो। बाबा, हुन खां इन मुतालिक़ ज़रूर पुछबो, तव्हां परेशान न थियो। कमला, घर जो कमकार पूरो कर, जल्दी करे। रोटी ऐं फुल्का तयार करे वठ। मां रोट स्टेशन ते पहुची वियो आहे, वठण थो वञासि। पर साईं, छा छा तयार कयां? अरे साईं, सब्जियूं जेके बि आहिनि उहे सभु तयार कजांइ। भिंडी, तूरी, वाङण। गोश्त वोश्त न खाईंदो, न मच्छी खाईंदो, न माछ खाईंदो। कमला, इहो ख़्यालु रखजांइ। विष्णु अथई। पर साईं, असां पंहिंजे लाइ त तयार करे सघूं था न। कमला, महिमान जे साम्हूं असां गोश्त ऐं मच्छियूं खाऊं? न यार, ईअं त न कर। जेका शइ हुन लाइ तयारु थींदी उन सां गॾिजी खाईंदासीं। इहा महिमान जी इज़त न आहे जो हू सब्जियूं खाए असां गोश्त खाऊं। राम राम राम, ईअं त न सोच। कमला, हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधी छॾ। जेसीं ताईं मोहन असांजो महिमान आहे तेसीं ताईं हिन घर में न मच्छी पचंदई न माछ। ख़्यालु कजांइ। मां सम्झी वियसि धणी, सम्झी वियसि। कमला, हाणे जेसीं ताईं मां वापसि अचां महिमान खे वठी, तेसीं ताईं तूं रोटी तयारु करे छॾिजांइ। फुल्का सुठा करे पचाइजांइ, जाम पचाइजांइ फुल्का। आयो आहे स्टेशन ते। राम राम। हूर, जॾहिं खां वठी मूमल असांजे घर में रहणु शुरू कयो आहे, उन ॾींहं खां वठी तूं मूंखे परेशान थी लॻी। मूंखे ख़ौफ़ आहे त किथे मुंहिंजे सांवल खे ॿिनि हिस्सनि में न विरायो वञे। चरी, इहो वहम पंहिंजी दिलि मां कढी छॾ। सांवल ज़िंदगीअ जी आख़िरी घड़ीअ ताईं तुंहिंजो आहे ऐं तुंहिंजो थी रहंदो। सांवल, औरत जो वजूद बड़ जी उन थोड़ जी थधी छांव मिसल आहे जंहिंजी पाछे में हर मर्द अचणु चाहे थो। ऐं मूंखे ख़ौफ़ आहे त किथे तूं बि उन छांव हेठां लुढ़ी न वञी। हूर, मां त तुंहिंजे वजूद में हर सुकून महसूस कयां थो, पोइ मां छांव तलाश छो कंदुसि? मां तोखे औलाद जी ख़ुशी नया ॾेई सघी,
न गोंच फुटा न गुल। मां त हाणे सरिया जी मुंद जो सुकल थोड़ो बणजी चुकी आहियां, जंहिंमें बहार जी सभिनी मुंदुनि जूं ख़ुशू मोकिलाए वयूं आहिनि। चरी चरी तूं मुंहिंजे लाइ काल बि लाइक़ मोहबत हुई ऐं सॼी ज़िंदगी तूं मुंहिंजे लाइ लाइक़ मोहबत थी रहंदी। हीउ सावल सिर्फ़ु तुंहिंजो आहे ऐं तुंहिंजो थी रहंदो, बाक़ी तूं अहिड़ो कुझु न सोचींदी कर। सावल तो वचन कयो आहे होर जो थी रहण जो, ऐं मां ज़िद कयो आहे तोखे हासिल करण जो। हाणे ॾिसूं था त केर तो कामयाब थिए, होर तूं या मां। जेकॾहिं मरण जो एॾो ई शौक़ु अथई त वञी कंहिं ॿिए जी गाॾीअ हेठां मर, हरूभरू मुंहिंजी गाॾी जे हेठां मरण छो थो चाहीं? करम खान केर कंहिंजो सिर खणंदो इहो वक़्तु ॿुधाईंदो तोखे। भलाई इन्हीअ में अथई त मूंखां टरी पासो कर, न त सादिक करम खान तुझी मुंठी मरूड़े ते तेर न कंदुई। खुश तुंहिंजी हैसियत छा ही? औकात कहिड़ी थी हाँ जो तूं करम खान सां मुहाॾो अटकाईंदे? मां चवां थो इस्तां इज़त सां पंहिंजा पेर ड्राए। खामखा गरीब जा ॿार हीअं मुंहिंजे हथां निपोड़जी वेंदे। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए मुंहिंजी न्याणी तो अगवा कई आहे या न, सिर्फ़ इहो ॿुधाए मूंखे। छो उन जो अञा ताईं तोखे सुराग नाहे मिलियो छा जो मूंखां थो पुछी? करम खान जेकॾहिं मूंखे पूरो पूरो सबूत हुजे हा, जेकॾहिं मुंहिंजी न्याणी खे तो अगवा कयो आहे त पोइ करम खान तूं इन्हनि पंहिंजनि पेरनि ते बीठो न हुजी पेरनि ते। लॻे थो त तोखे मुंहिंजे हथां मरण जो शौक़ु खयूं बीठो आहे, पर फ़िलहाल मां तुंहिंजे इन गंदे खून में पंहिंजा हथ रंगण नथो चाहियां। याद रखी छॾ करम खान, याद रखी छॾ, जंहिं ॾींहुं तुझे खिलाफ मूंखे पक्को सबूत मिली वियो न, कसम आहे मूंखे पंहिंजे ख़ुदा जो, उन पालनहार जो जेको कुल काइनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। मां तोखे जीअरो कोन छॾींदुसि आहे, इहो ॿुधी छॾ। कमदार मुड़स ॾिस जेको करम खान सां टक्कर थो खाए। मां को मिटीअ जो गुॾो हां जो ही ईंदो ऐं मूंखे भोर भोर कयूं हलियो वेंदो। खुटीअ खयों अथसि जो करम खान सां खोंस थो करे। मां बि करम खान आहियां, करम खान, ऐं करम खान जे कहर खां अॼु ताईं केरु बची न आहे सघियो। जहिड़ा हिन जा पिरकार आहिनि न, इहो बि कॾहिं कोन बचंदो।
मसलो कीअं हल थियो? दा वॾो अदाली मां वरी छा तो सोची पंहिंजो कहिड़ो दाव सोचियो अथई? मसलो इहो आहे अदा त जे थोरी बि कोशिशि कंदासीं न त 2-3 लख कमाए वठंदासीं। 2-3 लख अञा मथे अदा जेकॾहिं असांजो इहो दाव लॻी वियो लखनि में खेॾंदासीं, लखनि में पंहिंजो बंगलो ठाहींदासीं, पको बंगलो ठाराईंदासीं। हा अदा दे त ख़बर किथे धाड़े हणण जो प्रोग्राम ठाहियो थी छा? अदा पंहिंजी शिकिल ॾिठी अथई, मुंहिंजो कद ई काठ ॾिठो अथई, हलण घुमण ॾिठो अथई। असांजा फिरे में ई ॾिठा पिया आहिनि, असां किथां धाड़ो हणंदासीं? अदाली मां ॻोठ वारे होटल ते हिकु दफ़ो फिल्म ॾिठी हुयमि, उन में 2 अंधा नाबीन सफ़ा उन्हनि बैंक में धाड़ो हयो, पोइ पाण छो नथा धाड़ो हणी सघूं? ॿुधाए अञा ख़बर आहे, अञा सोचा त ये लख कीअं कढजनि। जॾहिं सोचे छॾियो त पोइ तो असां सलाह कंदुसि। बसि वारो कर ये लख आण ते न रोलूअ मां जान छॾायूं। रोलू छा सच में लीमे खे लख हथ अचण वारा आहिनि? हा थी सघे थो, कहिड़ो ख़बर आहे। अॻे ज़माने में माण्हू देगड़ा पूरींदा दुनिया जा धरती में, थी सघे उहो देगड़ो खोटे कढनि। जे हिन लीमे खे मिल्कियत हथ अची वई पोइ त असां रुली वेंदासीं। रुलंदासीं छो? तूं हीअं कर न, लीमे जे मथां थोरो प्यार जो हथड़ो घुमा त जीअं उन्हनि खे जेके लख मिलनि था त उन्हनि में असांजो बि हिसो थिए। हा सही थो चवीं रोलू, हाणे ईअं ई करिणो पवंदो। अच मूंसां। ख़बर लीमा हिते छो बीठा आहियो? हली वियो त मां तव्हां लाइ चांहि ठाहे थी अचां। लीमा चांहि पीअंदे न? अदा ख़बर इहो भाॼी भला जो एतिरो कुर्ब सां खाई ॻाल्हाए। हा कुर्ब सां छो न चवां, कुर्ब सां चवां थी कोई बि चांहि न पीअंदे। हा छो न हलो तयारु कयो। इहो थोरी ॻाल्हि आहे, 2-3 ॾींहं तव्हांजे चहिरे में रौनक अची वियो आहे, नूर अची वियो आहे, ॼण वणे था पिया। हाणे इज़त रास नथो अचे छा भला? मोहन साईं सच पुछें त जॾहिं खां तूं सिंध पधारियो आहे न, दिलि बाग बहार थी वई आहे, सुकून मिली वियो। पंहिंजे मामा जी यादि चाजी कराए छॾी। अमन मूंखे ॿुधाईंदी, पर मां नंढड़ो ई हुयुमि त मामा वारा हलिया होॾे। मोहन मामी ऐं मामू सुख ऐं शांतीअ सां आहिनि न? मालिक जी कृपा सां सभु ठीकु लॻा पिया आहिनि। सच पुछी त तुंहिंजे लाइ तमामु घणो पुछंदा आहिनि। मारोट भला इहो त ॿुधाए सुभाणे मूंखे किथे किथे घुमाईंदे? मोहन साईं सभ खां पहिरियों ई त हिन ॻोठ जे मुखिया रहिस बचल खान सां तोखे मिलाईंदुसि। मोहन सच पुछें त एॾो मोहबती माण्हू आहे रहिस बचल खान, जो हुन जे प्यार ऐं मोहबत जे करे असां सालनि खां हिन झंक में ठाहियूं। मोहन साईं अॼु बचल खान सां कुड़ब जूं कचारियूं कंदासीं, सुभाणे जिते बि तूं चवंदे उते वठी हलंदोसीं। सिंध वड़ी पई आहे, अहिड़ा नज़ारा जो। सच आहे मोहन, हिकु दफ़ो तूं हुन सां मिलंदे न त हू अचली तोखे पंहिंजो करे छॾींदो। भाभी कमला, हिन दौर में अहिड़ा माण्हू किथे था मिलनि? अहिड़े माण्हू सां त ज़रूर मिलूं। सच पुछें त असुल में तोखे सिंधू माता जे मिटीअ जी महक छिके आई थी। मारोट ही त मुंहिंजे वॾनि जी जनम भूमि आहे, इन करे त मूंखे छिके आई आहे। मां त सिंध मण जी सूंह ॾिसण लाइ एॾो पंध कयो आहे। अदा मोहन, सुभाणे खां वठी धणी तोखे पूरी सिंध घुमाईंदो। हितों जा माग मकान, सिंधी सकाफ़त कल्चर ॾिसी असली दंग उड़ेजी वेंदे। भाभी कमला, बाबा चए पियो त सिंध में कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके माण्हू अगवा करे पैसा वठी ऐं पोइ छॾे ॾींदा आहिनि। छा इहा ॻाल्हि सच आहे? न अदा मोहन, अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे का। बसि मिड़ई कबीलाई जहिड़नि जे करे हिक ॿिए खे वेठा नुक़सान ॾियनि। हीअ धरती त अमन जी आहे न, हितां जा माण्हू तोखे महिमान नवाज कुड़ब वंडींदड़ मिलंदा। हा भाभी, इहा ई त सिंध आहे। सिंध जा माण्हू असुल खां वठी महिमान नवाज़ रहिया आहिनि।
ये लतीफ़ जी नंगड़ी सिंध माता सदियुनि खां वठी महिमान नवाज ऐं मोहबत प्यार रहण वारी धरती रही आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।